लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आया हुआ जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि जनाब कादिर बख्श जतोई अलमारूफ़ कादिर जतोई शागिर्द अॻवान बि हो जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन में हो, पोइ हिकिड़े भेरे जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन हिकिड़ो हिसो थी वियो खड़ताली, ॿिया थी विया सालिहीन। हाणे खड़ताली छा आहिनि, सालिहीन छा आहिनि? खड़ताली केरु आहिनि, सालिहीन केरु आहिनि? सैयद कंहिंजे पासे हो, ही कंहिंजे पासे हुआ? सो इहे सभु ॻाल्हियूं हिन चैप्टर में पाण जनाब कादिर जतोई सां पुछूं था। साईं अस्सलाम वालेकुम। साईं मूं तमीद ॿधी छॾी आहे, हाणे इहो छा थिए टुटरो? टुटासूं कोन, असांजी बॉडी हुई जीअं सिंध स्टूडेंट्स फेडरेशन जी। हुन में केरु केरु आहे? 2 सालनि जे लाइ हबीबुल्ला नारे जो प्रेसिडेंट हुयो जीअं सिंध स्टूडेंट्स फेडरेशन जो मरकज़ी, जेको जेल में बि हुयो न। ऐं अली हैदर शाह जनरल सेक्रेटरी हुयो, अब्दुल समद कांधड़ो वाइस प्रेसिडेंट हुयो, अब्दुल समी मंगरियो उहो जॉइंट सेक्रेटरी हुयो, ऐं मां प्रेस सेक्रेटरी हुयुसि मरकज़ी। सो इहा बॉडी असांजी हुई ऐं चूंड बि आहे इहा जेका असां 77 में हिन में जेका असां चूंडी 2 सालनि जे लाइ हूंदी आहे। सो 78 में पोइ जेको आहे सो असांजो हिकिड़ो मुखालिफ़ दोस्त हुया, मुखालिफ़ हाणे असां मूंखे त कॾहिं बि महसूसु कोन थियो, पर बहरहाल मतिलबु त जेको आहे सो पंहिंजो हू सम्झंदा हुया शायदि कीअं। बहरहाल जेको आहे हुननि हुलायो त साईं वटि विया हुया। सो साईं असांजी जेका आहे सा बॉडी टोड़े ऐं अख़्तर काके पुट खे ऐं हबीबुल्ला काबूरे खे पंहिंजो ऑर्गेनाइज़र मुक़ररु कयो आहे, त हू ऑर्गेनाइज़ करे वरी नए सिर जीअं सिंध स्टूडेंट्स पहिरीं बॉडी हबीबुल्ला नारे जी वारी कंहिं ठाही? इहा चूंडिजी आई हुई। चूंडिजी आई, हुन में सैयद जो हिदायतनामो न, साईं जो कोई कुझु बि कोन हुयो। उहा चूंडियल जेका आहे स्टूडेंट्स जी जीअं सिंध स्टूडेंट्स फेडरेशन जी चूंडियल नुमाइंदा उहा हुई, बॉडी हुई। त उनखे पोइ असां तस्लीम न कयोसीं ऐं असां चयोसीं त जेको आहे सो हिन में त का गुंजाइश अहिड़ी आइन में आहे ई कान, जेको आहे सो न केरु कीअं थो टोड़े सघे। ऐं हीअ जेको आहे सो पंहिंजो सो इलेक्शन बि जेकॾहिं करणी हूंदी त हिकिड़ो मुदो पूरो थींदो, उनखां पोइ असां कंदासूं। सो बहरहाल जेको आहे सो हिकिड़ो पैरेलल इहो हलणु शुरू थियो। हू ऑर्गेनाइज़र हुया 2 दोस्त ऐं असांजी पंहिंजी हेॾां जेका आहे बॉडी हुई। माना होॾे हुआ अख़्तर काके पोटो ऐं हबीबुल्ला काबूरो जेको आहे उहो। हा, उहे थी विया। उन्हनि खे इहो ॿुधायूं त सैयद जी छांव असां ते आहे। हा, उन्हनि जेको आहे इहो ॿुधायो त साईं GM सैयद जेको आहे बॉडी ही टोड़ी आहे ऐं ही ऑर्गेनाइज़िंग कमेटी जेका आहे न, ऐं पोइ तव्हांखे टोड़े छॾियऊं। हा, मतिलबु त ऐलान त कयूं, पर असां उनखे कोन मञियोसीं न, छाकाणि त आइनी तौर ते सैयद जी ॻाल्हि न मञी। सैयद जी ॻाल्हि हुई कान न, मतिलबु त असांखे कहिड़ी ख़बर त सैयद चयो बि आहे या न चयो आहे। ईअं जेको आहे असांखे वक़्तु बि कोन मिलियो, असां वियासीं बि कोन जेको आहे सो पंहिंजो। ऐं ॿियो त मतिलबु त हिकिड़ी ॻाल्हि मुनासिब बि कोन पई लॻे न, त मतिलबु जीअं सिंध स्टूडेंट्स फेडरेशन हिकिड़ी पंहिंजो आहे स्टूडेंट बॉडी आहे ऐं उनजो हिकिड़ो तरीक़ेकार चूंडजण जो आहे, उहा चूंड बि आहे 2 सालनि जे लाइ। सो उनखे साईं जी त उहा गुंजाइश हुई कान। ऐं पोइ असां जेको आहे जॾहिं वियासीं, ही पंहिंजो हुयो न इहो ॼामछोरे वारो वाक़ियो थियो इहो, त असां सेम डे ते शाम जो मां ऐं अली हैदर शाह साईं वटि वियासीं ऐं साईं असां सां अहिड़ी का बि ॻाल्हि कान कई जेका बॉडी टोड़ण वारी या कीअं। ऐं असांखे साईं सवाइ इन वाक़े जी त असांजी पॉलिसी न आहे। हा, मतिलबु त साईं इन वाक़े ते जेको आहे मुखालिफ़ हुयो त ही असां जेको आहे जेको कुझु कयो आहे इहो ग़लति कयो आहे, छाकाणि त जेको आहे सो इहो भुट्टो साहब जेको उन वक़्तु जेल में हुयो उनखे ऐं पीपुल्स पार्टीअ खे ही अमल फ़ाइदो ॾींदो। सो उनजे करे साईं जेको आहे उनजी मुखालिफ़त। हाणे तव्हां पोइ 2 धड़ा थी वियो, पोइ धड़ा कॾहिं ऐलान कयव? साईं धड़ो त ऐलान कयोसीं कोन न, धड़ो त ऐलान कयो असां। पोइ खड़ताली छा आहिनि? बसि इहो पोइ नालो जेको आहे हू असांखे खड़ताली छॾण लॻा, असां उन्हनि खे जेको आहे सो सालिहीन छॾींदा। सालिहीन उन ते कंहिं नालो रखियो? सालिहीन हक़ीक़त में मां ई रखियो हुयो उन्हनि ते न, छाकाणि त हू हर कम में ईअं जेको आहे सो जीअं मुला न पंहिंजो इस्लाम ऐं मुसलमाननि खे मोमिननि खे हिकिड़ो जेको आहे सो प्योर ऐं ख़ालिस ऐं हिकिड़ो
पंहिंजो पोतर पाक पोतर करे पेश कंदा, हू पाण खे ईअं पाक पोतर करे जेको आहे सो न कंदा हुआ, त पोइ सालहीन उन सां त हीअ सालिया आहिनि, ऐं पाण खे चवंदा बि हुआ त असां सालिया आहिया आहियूं। अच्छा, हा, चवंदा बि हुआ। पोइ असां चवंदा हाणे सालहीन त सालहीन, तव्हां सालहीन ई आहियो। सो बहरहाल हुननि जी का एॾी का पज़ीराई कान हुई, ऐं जेको आहे सो पंहिंजो असांजी बाडी इहा रही। तव्हांजा मेन माण्हू के निशांबर कयो, ॿुधायो, मशहूरु हुजनि सॼी सिंध में? मशहूरु इहे हुया न, हैदर शाह हुयो, कादिर जतोई, मां हुयुसि, साईं पंहिंजो हिसबाणी, ॿई भाउर हिसबाणी बिरादरान हुया ॿई, ऐं हबीबुल्ला नारे जो हुयो, अब्दुल समद हबीबुल्ला नारे जो बि खड़ताली हो? खड़ताली हुयो न, पर अच्छा। पर तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि लॻंदी त मुंहिंजी जेका आहे सा पहिरीं मुलाक़ात हुनजे सदर चूंडजण खां पोइ जेको आहे, हिकिड़ो दफ़ो मां जेल में वियोमांसि, नारे जेल में हो, उते मुलाक़ात थी असांजी। मां अॻ में कोन सुञाणींदो हुउमि। सो बाडी असांजी ईअं चूंडी वई, हबीबुल्ला नारे जो प्रेसिडेंट थियो, ऐं अली हैदर शाह जनरल सेक्रेटरी। तवल जेका थी वई न, थी वई। हाणे पोइ खड़ताली थियो तव्हां? हा, मतिलबु त हू खड़ताली छॾण लॻा, असां हबीबुल्ला नारे जो बि खड़ताली हो? हा, ज़ाहिर आहे त ठीकु थियो, खड़ताली हो। ऐं पोइ उहो सैयद जे ख़िलाफ़ु हो? सैयद जे ख़िलाफ़ु न हुयो, ख़िलाफ़ु किथे हुयासीं, असां बि कोन हुयासीं ख़िलाफ़ु। तव्हां जो चओ था त सैयद जे इन अमल जे करे? हा, इन अमल खे असां जेको आहे सो न क़बूल न कयो, ठीकु न पिया सम्झूं, त आइनी इहो न आहे जेको आहे सो न, ऐं असांजो कॾहिं बहस बि साईं असां कोन थियो। ठीकु आहे। ऐं साईं बि को असां ते एॾो को ज़ोर वोर कोन जेको आहे सो न पंहिंजो विधो, ऐं असां ॼाम छोरे वाक़े वारे ॾींहुं शाम जो वियासीं साईं खे, साईं चेल। पोइ हाणे खड़ताली छा पिया कनि, कंदा छा हो तव्हां? खड़ताली हुन सालीन खां फ़र्क़ु कहिड़ो हो तव्हां ऐं हुन में? असां में मतिलबु त जेकॾहिं उन वक़्त जी पॉलिटिक्स जे आईने में ॾिसिजे, जेका पॉलिटिक्स हाणे हीउ ज़मानो आहे 77 जी एंड, या मतिलबु त आफ्टर मार्शल लॉ जा ॾींहं, 77 जुलाई में थी, जुलाई 77 खां पोइ 78 ताईं इहे, त उन में असां जो जेको ग्रुप हुयो या असांजा दोस्त हुया, असां चवंदा हुआसीं त जेको आहे सो पंहिंजो क़ौमी जिदोजहद जेका आहे उहा डेमोक्रेटिक जिदोजहद खां सवाइ अधूरी आहे। डेमोक्रेटिक जिदोजहद क़ौमी जिदोजहद जो हिसो आहे, उनखे सपोर्ट करणु खपे। तव्हांखे पीर मुर्शिद केरु हो तव्हांजो? इहा त जेसन खां हटियल ॻाल्हि हुई न? हटियल ॻाल्हि हुई, पर तव्हांखे संभालियो, सम्झायो। पर ॾिसो न, पर इहा ॻाल्हि का सिंध जे ख़िलाफ़ त कान ई न, या सिंध जे एजेंडा जे त ख़िलाफ़ कान। मां इहा ॻाल्हि नथो चवां, मां त चवां त ज़ियाउल जी मार्शल लॉ में तव्हां डेमोक्रेसी पंहिंजे सॼे अमल में दाख़िल था कयो, त इहा डेमोक्रेसी तव्हां खां दाख़िल केरु थो कराए जीएसएन जे अमल में? को बि कोन थो करे। अवल त हू डेमोक्रेसी त आहिनि ई न। असांजो इहो असांजी जेका बॉडी हुई जीएसएन स्टूडेंट्स फेडरेशन जी, जंहिंजा मां उहिदेदार तव्हांखे ॿुधाए वियुसि, इहो असांजी शऊरी जेका आहे असां पंहिंजो परसेप्शन हुयो त क़ौम परस्ती जमहूरियत खां सवाइ कान्हे। हबीबुल्ला नारे जो बि जमहूरियत जो हामी हो? यार, हबीबुल्ला जी ख़बर न आहे, पर असां जेके ॿाहिरि दोस्त हुयासीं, असां त इन ते हुयासीं। हबीबुल्ला नारे जे सां पोइ जेका आहे असां मुंहिंजी जेका हिकिड़ी मुलाक़ात मुंहिंजी सिर्फ़ु थी, उहा बि जेल में थी, जेको आहे नारे जेल में हुयो, मां वियोमांसि, जेको आहे हिकिड़ी मुलाक़ात थी। सो उन सां एॾी का डिटेल में ॻाल्हि कान थी। पर असां हलो अॻिते पोइ त इहो मतिलबु त जेको आहे सो पंहिंजो इन लाइन ते हलंदा रहिया। जहिड़ा थिया पाण में? को जहिड़ो कोन थियो, जहिड़ो को कोन थियो। अच्छा, जेको जीएसएन स्टूडेंट फेडरेशन वर्सिस समूरियूं तंज़ीमूं, पोइ हुननि जो रवैयो कहिड़ो थियो? जीएसएन वर्सिस ॿियूं तंज़ीमूं, उन्हनि जो जेको आहे सो को अहिड़ो को मतिलबु त हू कोन हुयो। ज़ाहिर आहे त उन वक़्तु हिकिड़ी ॻाल्हि हुई त असां जमियत खे टॉलरेट कोन कंदा हुआसीं, ऐं ॿियनि ऑर्गेनाइज़ेशन्स खे बि कोन कंदा हुआसीं, ऐं काफ़ी असांजा दोस्त जेको आहे सो पंहिंजो हुया। भला ॻाल्हि तव्हां बि सिंधी, मां बि सिंधी, पोइ मां तव्हांखे टॉलरेट छो नथो कयां? इहो छा? टॉलरेट कंदा हुआसीं न। टॉलरेट सिंधी तंज़ीमुनि खे न कंदा हुआ न? सिंधी तंज़ीमुनि खे छो न कंदा? असां कंदा हुआसीं। मां मतिलबु त जेको आहे, मां प्रेस सेक्रेटरी हुयुसि मरकज़ी, अली हैदर शाह जनरल सेक्रेटरी, सरफराज़ मेमण। कादिर जतोई हेॾा जहिड़ा थिया आहिनि? जहिड़ा असांजे हूंदे किथे थिया?
यूसुफ जखरानी तव्हां सां साईं गॾु असां अॻ में हुयो न, इहे असां सीन में न आहियूं उन वक़्तु। यूसुफ जखराणी जो जॾहिं झेड़ो थियो आहे या इहे थिया आहिनि या पंहिंजो ख्वावड़ वग़ैरह इहे हुया न सीन में, उन वक़्तु असां कोन हुयासीं, मां बि कोन हुयुसि। असां वारी बॉडी जेका चूंडी आहे न, उन खां पोइ को बि अहिड़ो झेड़ो न थियो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ते असां सभु क्लियर हुयासीं दोस्त, त जमहूरियत जेको आहे सो सुठी शइ आहे ऐं सभिनी तंज़ीमुनि ॿियनि तंज़ीमुनि खे बि राइट हुजे भली जेको आहे सो। गाज़ी सलाहुद्दीन असांजो दोस्त हुयो, गाज़ी सलाहुद्दीन असांजे कमरनि ते ईंदो हुयो, बहस कंदा हुआसीं जॾहिं इन जे बावजूदि त हू सपाफ जो हुयो। पर जमीयत खे असां जेको आहे सो न कोन हू मतिलबु त जमीयत जे बारे में मां तंग नज़र हुयुसि हिकिड़े क़िस्म जो न, त जमीयत खे न, बाक़ी त ॿियनि सभिनी खे तंग। हाणे सरफराज़ मेमून SNSF जो हुयो, सिंध नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन जो, मुंहिंजो पर्सनल दोस्त हुयो, असां गॾु घुमंदा हुआसीं ऐं इवन शाम जो वञी जेको आहे सो पंहिंजो हेॾां खीर बीर पीअंदा हुआसीं। हिकिड़ो पठाणनि जी जेको आहे सो पंहिंजो हुयो हिते झोपड़ी, हिते में हुया न, उतां वठी अचे खीर चांहि ॿाहि ठाहींदा हुआसीं गॾिजी, सरफराज़ घुमंदो। ऐं सरफराज़ सां बाद में बि मुंहिंजी जेका आहे न दोस्ती रही, दुबई में मां हुनजे घर में रहियुसि ऐं उनखां पोइ हींअर जॾहिं हुनजी डेथ थी त मां वियोमांसि जेको आहे स्वीडन मां सीड़ जी, मां हुनजे जेको आहे सो फनरल में वियुसि ऐं पंहिंजो हुनजी तदफ़ीन में जेको आहे फैमिली सां मिलियुसि ऐं इहो सो पर्सनली असांखे को बि कोन हुयो जेको आहे सो न। पर मतिलबु त असांजो जेकॾहिं क़ौमी मसइले ते जेकॾहिं मौक़ुफ़ वठिजे त उन में असांजो बि ओतिरो ई जेको आहे सो स्टैंड हुयो जेतिरो सालहीन ग्रुप जो हुयो। असां उन में को फ़र्क़ु कोन हुयो जेको आहे। इहे ग्रुप केसि ताईं रहिया? इहे ग्रुप मतिलबु त असां ॾिसो न, असां जेको आहे सो रहियासीं ऐं एसि ताईं इलेक्शन कोन थी। हू ऑर्गेनाइज़िंग कमेटी ठाहे वेठा, ॿ दोस्त हुया ऑर्गेनाइज़र हुया, हबीबुल्ला काबूरो ऐं अख्तर काके पोटरो, ऐं असां हेॾां असांजी बॉडी हुई। सो इन विच में पोइ वरी जेको आहे सो पंहिंजो इहो वाक़ियो थी वियो, जामछोरे वारो वाक़ियो थी वियो। सो उन खां पोइ सफ़ा असां त रूपोश थी वियासीं। माना पोइ 48 पूरा थिया? 48 पूरा कोन थिया, 48 अच्छा हाँ न 48 पूरा कोन थिया। पोइ जेको आहे 48 जी वरी जेका आहे सा पंहिंजो हू थी इलेक्शन थी ऐं उन में नज़र मोहम्मद जूणे जो जेको आहे न प्रेसिडेंट। हाणे पोइ तव्हांजा लीडर केरु आहिनि? मतारे डायरी वारा आहिनि, सतार राजपर वारा? मतारो त सीन में हुयो। मतारो असां जॾहिं पंहिंजो 48 हुयासीं त मतारो GSN जे कंहिं ऑर्गेनाइज़िंग हुन में उहिदे ते कोन हुयो, पर GSN जे तरफ़ां हुनखे टिकेट मिली जनरल सेक्रेटरी जी, पंहिंजो स्टूडेंट यूनियन हुई न, सिंध यूनिवर्सिटी स्टूडेंट यूनियन, उन में जनरल सेक्रेटरी जी टिकेट हुयसि मतारे खे। ऐं प्रेसिडेंट जो असांजो हुयो जेको आहे शबीर लाखो, असांजो दोस्त। पर शबीर जी नौशहरे वारो, पर शबीर असांजे हुन ॿियनि दोस्तनि सां गॾु हुयो, मुखालिफ़ सालीन सां गॾु। बल्कि असां जेको आहे इहो कंप्रोमाइज़ड ॿई जेको आहे सो न पंहिंजो हुयासीं। टिकेट जॾहिं ॾियण जो मसइलो आयो न त GSN जी यूनिटी खे इन जे बावजूदि त हू सालहीन हुया। कामयाबी ॿुधाए सघो था 48 जूं? जी 48 जूं के कामयाबी ॿुधाए सघो था? कामयाबियूं ॾिसो न, हाणे तव्हां जेल में आहियो, हिकिड़ी त इहा तव्हांजी मजबूरी आहे। जेल में हाणे मजबूरी त कान्हे न, जेल में ॾिस न जिदोजहद जो त नतीजो आहे न। जेल जेको आहे पंहिंजो ईअं मजबूरी चवण जो मक़सदु आहे त माण्हू ॿाहिरि हुजे थो त कम्युनिकेशन उथां वेठी, तालुकात, ही शहर हू शहर, ही ॻोठ हू उहो त बंदि थी वियो न। हा उहो असां त बंदि थी वियासीं न, पर ॿिया दोस्त हुया न। उन्हनि छा कयो? कहिड़ी काया पलटियो? यार हाणे काया इहा ई पलटियूं। ॾिसो न, इनखे तव्हां जेको आहे पोइ हिकिड़ी वॾी पिक्चर में ॾिसो न। उहा छा आहे? उहा इहा ई त जेको आहे पंहिंजो हीउ जेको इवन वाक़ियो थियो 77 में त मार्शल आई, 78 में हीउ वाक़ियो थियो। इन दौरान बि ऐं उन खां पोइ बि सॼी जेका पंहिंजो सिंध जे अंदरि जेका जिदोजहद थी न, उन में तव्हांखे हिकिड़ी अणऐलानियल तव्हांखे यूनिटी थी मिले सिंधी माण्हुनि जे जिदोजहद। ठीकु आहे, सिंधी माण्हुनि जे जिदोजहद में इन जे बावजूदि त केरु पीपल्स पार्टीअ में आहे, केरु कीअं आहे, फ़र्क़ खां सवाइ सभु गॾु, फ़र्क़ खां सवाइ सभु गॾु आहिनि।
इहा वॾी कामयाबी आहे न। ऐं इन जे बावजूदि त हिक ॿिए खे कट्टर दुश्मन बि सम्झनि था। जीअं सिंधवारा इहा ॻाल्हि ठीकु आहे, जीअं सिंधवारा पंहिंजो पीपल्स पार्टी खे दुश्मन था सम्झनि, पीपल्स पार्टी वारा पर ॿियो छा जॾहिं ॾंडे जी ॻाल्हि आहे तेज़याल जो मार्शल जो ॿियो छा कयव जी ॿियो साईं हाणे ॾिसो न छा कबो। हाणे हिकिड़ा त इनकलाब कबा आहिनि, इनकलाब असां कोन कयोसीं, सम्झो न, इनकलाब त तव्हांजे मंशूर में बि न हो न। कोन थिए, पर इनकलाब जे लाइ या जेको आहे मुआशिरे खे बहितर बनाइण जे लाइ, बहितर मुस्तक़बिल जे लाइ तव्हांजे हुजण सां तालीम वधी? तालीम हाणे मूं वटि त को पैरामीटर त कोन्हनि न जेको आहे न, पर उन दौर में मिसाल तालीम छो न जेको आहे तव्हां भला गुंडागर्दी खे रोकियो, तालीम तव्हां भले अंदरि हुजो पर ॿाहिरि जेके आहे उन्हनि गुंडागर्दी रोकी? यार ॾिसो हिकिड़ो ट्रेंड हुयो, जेका तंज़ीम जिते बि जेका असां पंहिंजो मज़बूत ॾाढी हुई शागिर्दनि में, उते हिकिड़ो वायोलेंस जे तरफ़ या इन मिलिटेंसी जे तरफ़ चलो मां इहो त रुझान पुछां त जे ॾाढा आहिनि त वायोलेंट आहिनि, ईअं छो आहे? सिंधी ईअं छो आहे? सिंधी कोन्हे न सिर्फ़ु, सिंधी छो? न मां रुॻो सिंधियुनि जी ॻाल्हि थो तव्हां ॾिसो न सिंधियुनि खे तव्हां आइसोलेट नथा करे सघो न। पाकिस्तान में सिंधी रहनि था, जेको आहे उनजी पॉलिटिक्स। हलो भला जमियत, हाणे जमियत कराची में छा जेको आहे सो उते सिंधी कंदा हुआ छा? न पंजाब यूनिवर्सिटीअ में या पोइ एपी में सो कंदी, बिल्कुलु ठीकु आहे। हा, त उहे जेको जिते जेको आहे हिकिड़ो स्टूडेंट्स जे अंदरि इहो ॾिसो न दौर बि त ॾिसो न, त कोल्ड वॉर जो पीक जो दौरु आहे ऐं सोशलिज़म ऐं कैपिटलिज़म जी कैंपिन जे दरमियान हिकिड़ो वॾो जेको आहे झेड़ो पियो थो हले, आइडियोलॉजिकल झेड़ो पंहिंजो आहे। ऐं उन में जेके बि इनकलाब थियनि पिया, इनकलाबी जिदोजहदूं थियनि पियूं, उन में मिलिटेंसी जो वॾो जेको आहे सो पंहिंजो हुयो न। वियतनाम खां वठी तव्हां जेकॾहिं वठो पंहिंजो लैटिन अमेरिका ताईं, त मिलिटेंसी जो वॾो हथु हुयो उन में। ऐं उहा मिलिटेंसी ज़ाहिर आहे त हिकिड़ी रिफ्लेक्ट बि थिए पई न स्टूडेंट्स जे पॉलिटिक्स में ऐं स्टूडेंट्स जे एक्टिविटीज़ में, उहा रिफ्लेक्ट थिए पई। त इहो तव्हांखे सॼे पाकिस्तान में मिलंदो, सिर्फ़ु हिते छो? कादर जतोई साहिबु हीअं ॿुधो न, मां हीअं थो चवां त स्टूडेंट विंग आहे हिकिड़ी जी, जेका ॿिनि ख़्यालनि ते बीठी, सही, हिकिड़ी सालिहीन, ॿिया हड़ताली, नालो कहिड़ो बि ॾियो, पर ॿ थिया। हाणे उहे ॿई अॻिते हली पाण में मिलिया? न कोन मिलिया। हाणे जीअं सिंध में ॿिया ग्रुप घणा ठहिया? स्टूडेंट ग्रुप जी मूंखे ख़बर न आहे, स्टूडेंट ग्रुप शायदि कोन बणियो एतिरा। अॻिते हली कादर मक्सी थियो? कादर मक्सी त हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी जे हैसियत सां थियो न। स्टूडेंट विंग में बि उन कई छा पंहिंजी जेका स्टूडेंट विंग हुई छा कादर जी? जीअं सिंध तरक़ी पसंद स्टूडेंट पार्टी फेडरेशन हुई। हा, इहे मतिलबु बाद जो फिनामिना आहे। मूंखे इन मूंखे जेसिताईं आहे त उन्हनि जी त जॾहिं पार्टी ठाही SSTP हुई न, सिंधी तरक़ी पसंद पार्टी, सिंध तरक़ी पसंद पार्टी हुई। हा, STP ठही न, त उहा स्टूडेंट विंग त कान हुई। ऐं स्टूडेंट विंग पोइ मुंहिंजे ख़्याल में त जीअं सिंध जी हिकु ई रही आहे उहा, ऐं अञा ताईं शायदि हिकु ई आहे। जीअं सिंध स्टूडेंट्स फेडरेशन अञा ताईं मूंखे जेसिताईं जेको थिए पियो न, माना ही जेके बि अब्दुल ख़ालिक जूनेजा ॿिया टिया इहे सभु इहे ॾिसो न पार्टियूं ठाहे पिया आहिनि। इहे इंडिविजुअल्स हुया ऐं इहे जेका मास पॉलिटिक्स हुई न उन में एक्टिव हुया। पोइ उन में जेको आहे वॾो त हू महाज़ हुयो न, जीअं सिंध महाज़ हुयो। पोइ उन्हनि में जेको आहे हिकिड़ो आरेसर पंहिंजो धड़ो ठाहे वेठो हूंदो, अब्दुल पंहिंजो मननास साहिबु जेको आहे पंहिंजो ठाहे वेठो हूंदो। अलाह बचाए जो बि धड़ो मतिलबु त ख़बर न आहे, पर बहरहाल मतिलबु एक्टिविटी। ॿियो हिकिड़ो मां तव्हांखे दिलचस्प हिकिड़ो ॿुधायां थो जेको आहे न ट्रेंड जीअं सिंध में या स्टूडेंट में, त इहा हक़ीक़त आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त इट वॉज़ ट्रेजिक इन द सेंस के असांजा जेके बि इहे दोस्त हुया, अब्दुल वाहिद आरेसर हुयो ऐं जेको आहे मननास हुयो, ऐं हिकु अधु दोस्त अहिड़ा जेके नौकिरी कंदा हुया, पर उहे वरी हुया जेके आहिनि से न जीअं सिंध जा जेके आहिनि से आइडियोलॉग पाण खे सम्झंदा हुआ या कंदा हुया।
उन्हनि जो कमु इहो हूंदो हुयो त हू ऐं बाद में वरी शाह मोहम्मद शाह बि उन्हनि सां अची मिलियो। इन टोले में शाह मोहम्मद शाह बि यानी जेका हरकत कंदा हुआ, उहा हरकत इहा हुई त GS स्टूडेंट्स फेडरेशन में पंहिंजो इन्फ्लुएंस वधाइनि। RSR जी पंहिंजी कोशिशि हूंदी त हू जेको आहे सो हुन में वधाए, ऐं शाह मोहम्मद शाह हेॾो। ऐं अफ़सोस सां थो चवणो पवे त शाह मोहम्मद शाह ऐं RSR साहब जो बि इन में हथु हुयो आहे। हीउ जेको ठहियो न पंहिंजो सालहीन ऐं पंहिंजो ही खड़ताली, इन्हनि ॿिन्ही शख़्सियतुनि जो जेको टकराव हुयो न, ऐं हिननि जी जेका एप्रोच हुई, उहे छा ते विढ़ियल मतिलबु टक्कर छा हो, तकरार कहिड़ी ॻाल्हि ते? लीडरशिप जो मसइलो, लीडरशिप जो। हू मतिलबु शाह मोहम्मद छा चए पियो, मुंहिंजी वॾी डिग्री जेका असां स्ट्रगल आहे मां वॾी कई आहे, स्टूडेंट हुन सां कई आहे। माना तव्हां सम्झो था त पोइ तव्हांखे ख़बरूं हीअं पयूं त सालीन ऐं खड़ताली ॿ हिकिड़ियूं लाइन्स हुयूं विदिन जिसाफ़, सही आहे? उन में पोइ तव्हांखे देरि सां ख़बर पई त हिननि ॿिन्ही यारनि जो, RSR साहब जो ऐं शाह मोहम्मद शाह साहब जो लीडरशिप ते जहिड़ो, इन करे हुननि पंहिंजी पंहिंजी केटी ठाहिण जे लाइ इहे ॿ ग्रुप ठाहिया। हक़ीक़त में मां तव्हांखे ॿुधायां, मूंखे यानी ईमानदारी मुंहिंजी पंहिंजी पर्सनल राय आहे, मां थी सघे थो ग़लति हुजां। ॿिया दोस्त जेके उन वक़्तु कमु कंदा हुया GS में दोस्त आहिनि, अॼु बि ज़िंदा आहिनि, उहे शायदि इन मुंहिंजी ॻाल्हि खे जेको आहे न मञनि या उन सां इख़्तिलाफ़ु कनि, या का ॿी ॻाल्हि ॿुधाइनि। मुंहिंजो उन वक़्तु बि इहो ख़्यालु हो ऐं हींअर बि इहो ख़्यालु आहे त हक़ीक़त में ही जेके ॿई हुया न, सालहीन ऐं खड़ताली, आइडियोलॉजिकली को वॾो डिफरेंस कोन हुयो। डिफरेंस न हुयो। कुझु माण्हू हुया ॿाहिरि वेठा हुया, उहे ॾोरियूं जेको आहे न छिकनि पिया। उन्हनि जे तज़ाद जे करे, तज़ाद जो वॾे में वॾो जेको नतीजो हुयो न, तज़ाद, उन्हनि जे तज़ाद जो नतीजो इहो निकितो त असीं जेको आहे खड़ताली ऐं हुन में जेको आहे न को इख़्तिलाफ़ु कोन हुयो, नज़रियाती को बि असांजो इख़्तिलाफ़ु कोन हुयो। सिंधु देश ते जेको आहे हू बि दोस्त जेको आहे सो पंहिंजो मुतफ़िक़ आहे, असां बि जेको आहे सो मुतफ़िक़ आहे त सिंधु देश ठहंदो, ठाहींदासूं। साईं GM सैयद असांजो जेको आहे लीडर आहे। हा, बाक़ी रहिजी कहिड़ी ॻाल्हि थी वञे न, का बि ॻाल्हि कान थी वञे। हाणे उनखे लीड केरु करे इन तहरीक खे, पोइ उन में मां हाणे चवे त हाणे कादिर भाई जतोई करे, होॾां वरी जेको आहे सो पंहिंजो ॿियो को दोस्त चवे त जेको आहे सो उहो करे, टियों चवे त जेको आहे सो उहो करे, पोइ इहे हिकिड़ा पर्सनल हिकिड़ा हू थी विया न इख़्तिलाफ़ या कीअं उहे। पर मतिलबु त मां अॼु बि सम्झां थो त इहो इख़्तिलाफ़ु वॾो कोन हुयो, असां में नज़रियाती इख़्तिलाफ़ु न हुयो, हल तलब हो, हल थियण जहिड़ो हुयो। पर मसइलो इहो हुयो त असां खां अॻु में जेके लीडर हुया दोस्त, उहे ॾाढी हिकिड़ो पावर पंहिंजो हुया, मज़बूत फिगर्स हुया। शाह मोहम्मद शाह जी फिगर मज़बूत फिगर हुई। RSR साहब बैकग्राउंड बि RSR साहब त वरी ग़रीब हो खणी, पर हुनखे त हुनजो बैकग्राउंड या मतिलबु त जेको आहे हिकिड़ो नज़रियाती स्टैंड जेको हुनजो हुयो, ऐं एक्सप्रेस जहिड़े तरीक़े सां पंहिंजे नज़रिए खे कंदो हुयो, त उहो उन में स्ट्रांग लीडर त हुयो, एक्सप्रेसिव हुयो। ऐं पंहिंजो जूणे जो साहब, ख़ालिक जूणे जो, इहे सभई जेके आहिनि से न हुया, वरी पोइ आया। हा, पर पोइ स्टूडेंट जे अंदरि जेको आहे उहो न रहियो न। हाणे मतिलबु कुझु दोस्त जेल में पइजी विया, पर अक्सर जेल में पइजी विया। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको वाक़ियो थियो, इन खां पोइ न सिर्फ़ु जेको आहे सो खड़ताली असां जेल में पियासीं या सज़ाऊं असांखे मिलियूं या कीअं, हुननि खे बि सज़ाऊं मिलियूं। हू बि जेल में हुया, सभु जेल में हुया। यानी हिकु अधु खे छॾे जन वञी नौकरियूं वरितियूं या कीअं चांस सां हुननि खे नौकरी मिली वई। ॿिया दोस्त सभु जेके आहिनि से जेल में रहिया आहिनि, ऐं हू बि जेल में रहिया आहिनि जेके लीडर जेके पंहिंजो। न, पोइ तव्हांजी सहायता केरु कंदो छॾाइण जे लाइ? केरु? GS स्टूडेंट फेडरेशन जो मालिक केरु हो? GS स्टूडेंट्स फेडरेशन जो मालिक GS स्टूडेंट्स फेडरेशन ख़ुदि हुई न, पर हूअं मथां मतिलबु त हिकिड़ी मूवमेंट हुई, वॾी मूवमेंट हुई स्टूडेंट्स जी जेका आहे असां न पंहिंजो। मां उहा ॻाल्हि सम्झां थो, पैमाने सवाल आहे त उनजी मालिकी केरु पिए कयो? साईं मालिकी साईं त हुयो न GM सैयद। साईं GM सैयद। हेॾा सारा ॿधा वेठा हो, सैयद छा कयो?
अथई सैयद जेको आहे सो पाण नज़रबंदि हुयो, पंहिंजे लाइ छा कयईं त पोइ जेको असांजे लाइ छा करे सघंदो। करण जो त ॾिसो न, त हाणे करण त कंहिं कयो, भुट्टे साहब खे एॾी जेका आहे पार्टी जी वॾी सपोर्ट हुई, पीपल्स पार्टी एॾी जेका आहे मास ऐं मोबलाइज़ेशन बि मास मोबलाइज़ेशन कई, पर उनजे बावजूदि भुट्टे साहब कोन बचाए सघिया। ऐं या जेको सप्रेशन थियो पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु, उन में त उहो कोन बचाए सघिया न। ऐं बाद में बि जेको पीपल्स पार्टी जो कुझु कयो आहे या हींअर ताईं करे पई, त उहो मतिलबु को स्टैंड वारी ॻाल्हि त उन में घटि आहे, उन में कंप्रोमाइज़ त वधीक आहिनि। तव्हांखे ख़बर आहे न, हाणे छा उन ते त वरी हिकिड़ो अलहदा बाब आहे न, उहो त ॻाल्हाइजे न, केरु करे छा सघियो आहे। हाणे ॾिसो न, इनकलाब त आयो कोन्हे, या को हिकिड़ो वॾो इवेंट एॾो को थियो कोन्हे जंहिंजे बुनियाद ते चइजे त जेको आहे सो हीअ तहरीक कामयाबु वई या नाकाम वई। असां वटि असल में तहरीक जे कामयाबी या सियासी कामयाबी नाकामी जा बि पंहिंजा हिकिड़ा अजीब तस्वर आहिनि असांजी सोसाइटी जे अंदरि न। त माना को रिज़ल्ट अहिड़ो हुजे जेको नज़र अचे, माना जेको आहे सो रोज़ो रखिबो चंड जो ज़ाहिर थियणु जेको आहे, चंड जो उभरणु जेको आहे सो न ज़रूरी आहे। सो असां सियासी मूवमेंट जे अंदरि बि चंड जे उभरण जा मुंतज़र रहंदा आहियूं न। चंड किथे थो जेको आहे ऊंधा ई राति आहे साईं। हीअ जेका पॉलिटिकल स्ट्रगल सिंध तमामु वॾी मुसीबत में आहे, त उन में पंहिंजो चांड्रोकी जो किथां नज़र अचणु मूंखे त फ़िलहालु नथो अचे, पर इन जो मक़सदु इहो न आहे त पोइ सिंधी माण्हू बसि कयो वेठा आहिनि, सिंधी माण्हू जदोजहद कोन था। जीअं आहे जदोजहद कनि था सिंधी माण्हू, हिकिड़ो वक़्त जी ॻाल्हि हूंदी आहे, हिकिड़ो वक़्तु ईंदो जेको आहे उन में मुनज़म बि थींदासूं पाण। आख़िरी सवाल तो सालीन ऐं खड़तालीन ते पुछां। बिल्कुलु पोइ हीअ आहे, अव्हां जो जेल में हलिया वियो, हा, पोइ अव्हां सां ॿाहिरियां वास्ते में हूंदा? न माना पूरी थी ॻाल्हि। ॿाहिरियां कोन्हे। इहो अजीब जेको आहे सो पंहिंजो फिनामिना आहे, ऐं इन में को शक कोन्हे त जीअं सिंध स्टूडेंट्स फेडरेशन उन वक़्तु सिंध जी वॾे में वॾी स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन आहे। असांजे जेल में पवण खां पोइ सिर्फ़ु वालदेन असांजा ईंदा हुआ मुलाक़ात ते, ऐं ॿियो को मुलाक़ात अल्लाह ख़ैर सलाह मुलाक़ात ते जेको आहे कोन ईंदा। नाज़रीन, असां ॻाल्हि कई जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन सालीन ऐं खड़तालीन जे हवाले सां, पोइ उनजी एंड वञी हीअ थी त साईं जन विया जेल में ऐं मुलाक़ाती थिया हिननि जा वालदेन। बाक़ी थी अल्लाह ख़ैर सलाह। लीडर टीवी ॾिसंदा रहो। असां कोशिशि था कयूं त जनाब कादिर बख़्श जतोई जहिड़ा ॿिया जेके माण्हू आहिनि जिन पंहिंजे महाज़ ते, पंहिंजे प्लेटफॉर्म ते, पंहिंजी सतह ते कुझु न कुझु कयो, का ॻाल्हि सोची करण जी कई। असां चाहियूं था त अव्हां वटि कहिड़े बि माण्हू हुजनि जेके तारीख़ साज़ हुजनि, नंढो कमु कयूं वॾो कमु कयूं, उहे सभु जो सभु लीडर टीवी जे इंटरव्यू लाइ अचनि या असीं उन्हनि वटि पहुचूं। इहा महिरबानी करे असांखे सॼी ॻाल्हि ॿुधाइजो। अव्हां जा थोरा हिते रहंदासीं। वॾी महिरबानी।